सलमान खान बॉलीवुड जो भाईजान आहे। चयो वेंदो आहे त सलमान जंहिं ते बि हथ रखियो आहे उहो स्टार बणिजी वियो आहे ऐं जेको भाईजान खे नाहे वणंदो या जंहिंसां सलमान खान जो तकरार थी पवंदो आहे उनजो करियर तबाह थी वेंदो आहे। विवेक ओबरॉय ऐं अरिजीत सिंह सलमान खान सां बहस कयो ऐं अॼु ताईं कैरियर में लोॾा नाहिनि विसारे सघिया। सलमान खान खे पंहिंजे मक़बूल शो बिग बॉस में केतिरा ई भेरा कावड़ जो इज़हार कंदे ॾिठो वियो आहे। बिग बॉस 17 में हिन न रुॻो हिक ॻाइणीअ ते कावड़ जो इज़हार कयो हो पर खेसि फाइनल खां बि परे रखियो। हाणे हुन ॻाइणी भाईजान खां माफ़ी घुरी वरिती आहे। बिग बॉस 17 में पंहिंजे तिखे रवैये सबबि मशहूर रहंदड़ फिरोजा खान उर्फ खानज़ादी सलमान खान खां माफ़ी घुरी वरिती आहे। हिन चयो त खेसि सलमान खान खां डपु थींदो आहे पर हिन माफ़ी छो वरिती आहे इन जो सबबि बि हिन पाण ई बयानु कयो। खानज़ादी ताज़ो हिक इंटरव्यू में सलमान खान जो ज़िक्र कयो ऐं माफ़ी घुरी। रैपर बिग बॉस में पंहिंजे सफ़र ऐं शो दौरान मेज़बान सलमान खान जी छंड बाबति ॻाल्हाईंदे चयो त मां सलमान खान खां माफ़ी घुरां थी छो त मूं खां खेसि सम्झण में वॾी ग़लती थी वई आहे। हिन चयो त जेकॾहिं मां सलमान खान खे सम्झी सघां हा त इहा मुंहिंजे लाइ वॾी ॻाल्हि हुजे हा। सलमान खान मूंखे केतिरा ई भेरा सम्झाइण जी कोशिश कई। हिन मूंखे रांदि ते ध्यानु ॾियण लाइ चयो हो पर मां संदसि ॻाल्हियुनि खे नज़र अंदाज़ कयो ऐं हंगामो मचायो ऐं घर वापसि वञण ते ज़ोर ॾिनो। हिन चयो त मूंखे पंहिंजी ग़लतीअ जो अहसासु थी वियो आहे ऐं मूंखे उमेद आहे सलमान सर मुंहिंजनि पुराणनि ॻाल्हियुनि खे विसारे मूंखे किथे न किथे कमु ॾींदो। खानज़ादी वधीक चयो त मूंखे सलमान खान खां डपु थींदो आहे, ख़बर नाहे छो पर मां संदसि वॾी इज़त कयां थी ऐं संदसि कोशिशुनि जी साराह कयां थी।